सल्ले अला रसूलिल करीम। अज आल बुर्ड़ा वेलफेयर एसोसिएशन जी 35वीं एनिवर्सरी जो ॾींहुं आहे ऐं तमामु ख़ुशी ऐं फ़ख्र जो ॾींहुं आहे। सॼी तारीफ़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे जंहिं असांखे ख़लक़ियो आहे ऐं असांखे सलाहियतूं ॾिनियूं अथई। ऐं सॼी तारीफ़ तख़लीक़ काइनात हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे जंहिंजी उम्मत मां असांखे जेको आहे पैदा कयो आहे। अज़ीज़ साहब, फाउंडर आल बुर्ड़ा वेलफेयर एसोसिएशन हिकिड़ी शख़्सियत न पर हिकिड़ी पूरी तंज़ीम जो नालो आहे, हिकिड़ी सोच, हिकिड़ी फ़िक्र जो नालो आहे, हिकिड़े जज़्बे ऐं इनकलाब जो जेको आहे नालो आहे। अॼु असांजो ही यकजहती जो प्रोग्राम ॾिसी न सिर्फ़ु अज़ीज़ साहब जी रूह ख़ुशि थी हूंदी ऐं मुतमइन थी हूंदी, पर उन जा जेके शुरू जा जेके सभु साथी हुआ, प्रोफेसर मोहम्मद ख़ान हुजे, भाऊ इमदाद हुसैन हुजे, ॾाॾो सुलेमान हुजे, अरबाब गाही ख़ान हुजे, सरदार गंजबख्श ख़ान हुजे ऐं ॿिया ई केतिरा साथी जेके अॼु असां में न आहिनि, उहे ख़ुशि थिया हूंदा। अॼु असांजी बुर्ड़ा बिरादरी हिन यकजहती में सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान वो शिरकत करे पंहिंजी हिकिड़ी ज़िंदा बिरादरी जे हुजण जो जेको आहे सबूत ॾिनो आहे। उहे बिरादरियूं, उहे क़ौमूं तारीख़ में पाण खे ज़िंदा रखंदियूं आहिनि जेके पंहिंजे मौसिन खे ऐं मौसिन जे नज़रिए खे यादि रखंदियूं आहिनि। अज़ीज़ साहब जे नज़रिए जी बुनियाद बराबरी ते हुई, सुधिज़म ते हुई, शऊर वधाइण ते हुई, नियाणियुनि जी ऐं छोकिरनि जी तालीम वधाइण ते हुई। उन जो अल्हम्दुलिल्लाह अमली सबूत, कामयाबी जो सबूत असां ॾिसूं था पिया। चाहे उहो अफ़सरान जो मैदान हुजे, लॉयर्स जो मैदान हुजे, डॉक्टर्स जो मैदान हुजे, अॼु हर शोबे में असांजी बुर्ड़ा बिरादरी जा न रुॻे जेके छोकिरा पर छोकिरियूं बि पंहिंजो किरदारु अदा कनि थियूं पियूं। ऐं ॾाढी ख़ुशी थी त तालीमी मैदान में असांजे सेक्रेटरी साहब रफ़ीक बुर्ड़ो साहब जेको ऐलान कयो उनखे असां तमामु सुठे तरीक़े सां वेलकम कयूं था पिया। जीअं असांजे ताज महमूद मक्सी साहब बुर्ड़े साहब जलमक्सी जे जेको आहे लाइब्रेरी जे लाइ जेका ऐलान कयो उनखे बि असां वेलकम कयूं था पिया। ऐं असां पंहिंजे नौजवान कंसरा जे लाइब्रेरी जेका आहे प्रैक्टिकली असूल करे ऐं स्टार्ट कई आहे, उन्हनि खे बि जेका हौसला अफ़ज़ाई कयूं था पिया। इन जे लाइ इंजीनियर अब्दुल अज़ीज़ बुर्ड़ो फाउंडेशन जेका आहे उहो क़ाइमु कई थी वञे, जेके इंशाअल्लाह ताला असांजो ऑफिसर ज़हीर अहमद बुर्ड़ो साहब और एडवोकेट महबूब अज़ीज़ बुर्ड़ो साहब के टारगेट ॾिनल आहे इंशाअल्लाह त विदिन 2-3 मंथ्स जेका इहा फाउंडेशन जो क़याम अची वेंदो। इन फाउंडेशन जे ज़रिए सां असां न त तालीमी, सिहत, समाजी सभिनी जेके शोबनि खे जेको आहे इंशाअल्लाह एड्रेस कंदासीं। ऐं उन लाइ छाहे जो हिकिड़ो माण्हू सॼी बिरादरी जो जेको आहे वज़न नथो खणी सघे, पर फुड़ी फुड़ी जेको दरिया ऐं सामुंड थींदो आहे इंशाअल्लाह, त उन फाउंडेशन जे ज़रिए सां असां पंहिंजा जेके तालीमी, सिहत ऐं इहे मक़ासिद हासिल कंदासीं। ऐं अज़ीज़ बुर्ड़े साहब जो जेको पैगाम हो यकजहती, उन जे लाइ असां सभिनी जो हिकु थियणु, दिलूं हिकु थियणु, हिक ॿिए जे लाइ मोहबत ऐं इज़त, उहो बुनियादु आहे। त हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए सां, अॼु हिन प्रोग्राम जे ज़रिए सां सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जी सॼी बिरादरी खे इहो जेको आहे अरसो कयो वञे त पंहिंजा जेके नंढा वॾा मसइला आहिनि उहे पाण में वेही हल करे ऐं हिकु थियूं। अज़ीज़ साहब जो पैगाम इहो हुयो त असां सभु जेके आहिनि बुर्ड़नि जा सुठा फ़र्द गॾु थी करे सॼी इंसानियत जी ख़िदमत कयूं। त असां आल बुर्ड़ा वेलफेयर एसोसिएशन रुॻो हिकिड़ी बिरादरी जी जेका ख़िदमत न आहे, हे सॼी इंसानियत जी ख़िदमत आहे।
जीअं अज़ीज़ साहब हिकिड़ो इंसान दोस्त, सिंध दोस्त शख्सियत हुयो, त मां उम्मीद कंदुमि त असांजी बिरादरी जो हर फ़र्द जेको आहे इंसान दोस्त ऐं सिंध दोस्त थी अमली तौर ते पंहिंजी बिरादरी, पंहिंजे सिंध जी ऐं पंहिंजे मुल्क जी तरक्की में पंहिंजो हिसो विझंदो। मां आख़िर में सभिनी आयल महिमाननि जो शुक्रगुज़ार आहियां, पंहिंजे सभिनी मौज़ज़ीन जेके स्टेज ते असां सां गॾु हुया ऐं पंहिंजा सभु मोहतरम नंढा वॾा जवान कारकुन जेके साम्हूं पिंडाल में वेठा हुया, सिंध ऐं पंजोस्तान मुल्क आयल सभिनी महिमाननि खे जेको आहे शुक्रिया बि अदा कयूं था ऐं इहा उमेद कयूं था त हे नज़रियो अज़ीज़ साहब जो, हे पैगाम अज़ीज़ साहब जो अॻिते वधंदो ऐं अॻिते वधण जी जेका बुनियाद आहे उहा मोहबत, भाईचारगी, हिक ॿिए खे इज़त ॾियणु, तालीम, इन्हनि शोबनि में इंशाअल्लाह ताला असां अॻिते ऐं अॻिते तरक़ी कंदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त को उमेद आहे त हे जेका असांजो जेको गठु आहे, हे जेको असांजो जेको इतिहाद आहे, हे जेको असांजो हिकिड़ो मोहबत भरियो जेको सिलसिलो आहे इहो अॻिते वधंदो। मां सभिनी जी हिकु ॿियो ॿीहर शुक्रगुज़ार आहियां। तव्हां सभिनी जी जेका शुक्रगुज़ारी आहे, अज़ीज़ जो पैगाम, अज़ीज़ जो नज़रियो अमली तौर ते अगरि असांजी ज़िंदगी में हूंदो त असां अज़ीज़ जा सिपाही आहियूं, अज़ीज़ जा वफ़ादार आहियूं, अबुआ जा कारकुन आहियूं ऐं उमेद कंदासीं त इन ई ज़रिए सां भलाई जेका असांजे ज़रिए सां वजूद में ईंदी। जिते बि बुढ़े खे यादि कयो वेंदो, जिथे भी बुढ़े जो नालो ईंदो त बुढ़े सां गॾु मोहब्बत, वफ़ादारी, जज़्बो, कुर्बानी, अॻिते वधणु, तालीम, हर शोबे में जेको बुढ़ो इंशाअल्लाह अॻिते हूंदो। तमामु तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं आख़िर में पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद ऐं बुढ़ा इत्तेहाद ज़िंदाबाद जे नाले सां मां पंहिंजी तकरीर ख़तमु कंदुमि। तव्हांजी वॾी महिरबानी।